नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में बरसातनि जी तबाही खां पोइ हर तरफ़ रोडनि समेत मुख़्तलिफ़ पहाड़नि जे गलियुनि में पाणी बीहण जे करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो। मच्छरनि जे करे खिपरो जे खाई रोड मीरपुर ख़ास रोड ते मच्छरनि जे आज़ार सभु जानवर मरण लॻा आहिनि। मच्छरनि जे आज़ार खां बचण जे लाइ खिपरो जे मार्केटनि में मच्छरदानियुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। 3 ॾींहंनि में मच्छरदानियुनि जो रोल 7,000 खां वधी 15,000 ताईं थी वियो। दुकानदार ॿिन्ही हथनि सां ॿोॾि मुतासिरनि खे लुटण लॻा आहिनि। ॿोॾि मुतासिर सख़्तु परेशान आहिनि। इंतजामिया खां मच्छर मार स्प्रे समेत अगन ते कंट्रोल करण जो मुतालबो कयो है। मजदूरनि जे लाइ ई पिया करनि, माल मरी वियो, ब्लैक में माल विकिणनि, इन जे लाइ छा करे। इंतजामिया खे चए थकंदी आहिनि, हिकु ॿ हिन शइ करे कपिड़ो ॾिस कटो आहे, हिन जो ॿियो माल आहे उहो ॾह वारो सभिनि ब्लैक में विकिणनि पिया। हीअ थोरी थींदो आहे। माण्हू राति जो आराम कोन था करे सघनि। अहिड़ो जानवरनि खां हालात आहिनि। गायूं बकरियूं माण्हुनि जी मरी वियूं आहिनि। हीअ वीचारा पंहिंजे जानवर विकिणी करे हिते अचनि था। मज़दूरी असां वठंदा आहियूं सिलाई जी। सिलाई असांखे 200 खां 300 रुपया मिलंदी आहे। जेका 30 वार जी हूंदी आहे, 40 वार जी हूंदी आहे, उहा असां बाक़ी त हाणे छुटियूं आहिनि। उहे छा था वठनि उहा ख़बर आहे, पर मजबूरी आहे। ग़रीबनि वीचारनि जी गरीब तमामु घणा परेशान आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।